जुडो में गुज़िरियल ॾींहं खां शुरू थियल तूफ़ानी हवाऊं ऐं बरसात वक़्फ़े वक़्फ़े सां ॿिए ॾींहुं बि जारी आहिनि। बरसात सबब शहर जे अक्सर इलाइक़नि शाही बाज़ार, अनवर आदिल मार्केट, मोबाइल मार्केट, रेलवे ग्राउंड, हाजी आशिक कॉलोनी, हाशिम कॉलोनी ऐं ॿियनि इलाइक़नि में गुरे जहिड़ो पाणी बीठी वियो आहे। बरसात सबब अक्सर शहरी पंहिंजे घरनि ताईं महदूद बणियल आहिनि, जॾहिं त हंगामी सूरतहाल हुजण सबब टाउन इंतज़ामिया ऐं नवां चूंडियल बल्दियाती नुमाइंदा पाणी जी निकाली ऐं शहर जी सफ़ाई लाइ शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते मौजूद आहिनि ऐं सफ़ाई अमले जे कम जी निगरानी करे रहिया आहिनि। जॾहिं त तेज़ रफ़्तार तूफ़ानी हवाउनि सबब रेलवे ग्राउंड में लॻल छपरा ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ग़रीबनि जूं झोपड़ियूं उॾामी वयूं। ॿिए पासे जुडो तालके में मुसलसल ॿिए ॾींहं खां वावड़ा पारां बिजली बंदि कई वई आहे ऐं कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ हिस्को सब डिवीज़न जुडो जूं 5 टीमूं शहर ऐं भरपासे जे इलाइक़नि में पेट्रोलिंग करे रहियूं आहिनि। होॾां जुडो जे बहिराड़ी वारनि इलाइक़नि में 2022 जी ॿोॾि सबब मुतासिर थियल ख़ैमनि में वेठल माण्हुनि जा आंज वधी विया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।